सिंध जे 14 ज़िलनि में मकानी इदारनि जी रहियल 21 सीटुनि ते ज़िमनी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़तमु थियण खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। कराची जे 5 ज़िलनि में चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड मेंबरनि जी 10 सीटुनि ते बि पोलिंग थी। यूसी 13 क्लिफ्टन जे चेयरमैन जी सीट लाइ मेयर कराची मुर्तज़ा वहाब, जमायत इस्लामी जे नूरुल इस्लाम ऐं TLP जे सिकंदर आगर में मुक़ाबलो थियो। मलीर जे यूसी 7 TM गडाप में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ 6 उम्मीदवार मैदान ते लथल। चेयरमैन लाइ PP उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं PTI जे अब्दुल हफीज़ जोखियो विच में मुक़ाबलो। तहरीक इंसाफ, जमायत इस्लामी ऐं TLP उम्मीदवार बि मैदान में लथल। मेमणगोठ में पोलिंग स्टेशन ते 2 सियासी जमायतुनि जे कारकुननि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। इब्राहिम हैदरी टाउन में बिना मुकाबले कामयाब थी चुको आहियां। असां कारकर्दगी ते वोट घुरियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जी ख़िदमत जो ज़िम्मो खयो आहे। हिते ॿाहिरां माण्हू अची पोलिंग जो अमल ख़राब करे रहिया आहिनि। असां ते माण्हू गैर मक़ामी हुजण जो इल्ज़ाम लॻाइनि था। तासुब ऐं कीने वारी सियासत न कंदासीं। मूंखे कहिड़ी सीट रखणी आहे, कहिड़ी न, फ़ैसिलो पार्टी कंदी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सखर में मकानी चूंडुनि दौरान 3 सीटुनि ते पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। यूसी 23 खंबड़ी जे वार्ड नंबर 1 ते अज़ीम शंबाणी, यूसी 35 रोशनाबाद ते करीमुल्ला ऐं यूसी 27 नसीराबाद जे वार्ड 1 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार एजाज़ अहमद बिना मुक़ाबले कामयाब थी विया। ठुल में यूसी दीनपुर में पीपुल्स पार्टी वाइस चेयरमैन जे उम्मीदवार अली मोहम्मद लाशारी जे बिना मुक़ाबले कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। JUI सरबराह मौलाना फजल रहमान जी कतर में हमास अगवाननि सां मुलाक़ात। मौलाना फजल रहमान ते ख़ालिद मशल ऐं इस्माइल हानिया सां गज़ा जी सूरत हाल ख़यालनि जी ॾे वठि। मुसलमाननि जो फ़र्ज़ु आहे त इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मुतहद थी वञनि। इंसानी हक़नि जा दावेदार मुल्क हथियारनि सां भरियल जहाज़ तल अबीब मोकिले रहिया आहिनि। मुसलमाननि खे बि फ़लस्तीनी भाइरनि जी हिमायत लाइ मैदान में लहणु घुरिजे। इस्माइल हानिया जी ॻाल्हि ॿोल। मौलाना फजल रहमान चयो आहे त तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा हथ मासूम ॿारनि ऐं औरतुनि जे रत में रंगियल आहिनि। फ़लस्तीनी पहिरीं क़िबले जी आज़ादी लाइ जंग विड़ी रहिया आहिनि। इंतिहा पसंद इसराइल गज़ा में फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम न रुकियो। इसराइली जहाज़नि जी गज़ा ते बमबारी जारी। वधीक 243 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइल जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9770 थी वियो। इसराइली फ़ौज पारां 24 रिहाइशी हंधनि ते बमबारी कई वई। ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी जो जनरल काउंसिल जो इजलास। अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़ेंजे खे पार्टी सदारत तां हटायो वियो। अॻूणे MNA ख़ालिद ख़ान मक्सी BAP जो नओं सदर चूंडिजी वियो। ख़ालिद मक्सी उहिदे जो हलफ़ बि खणी वरितो।